सां ॾिसी रहंदी हुकूमत बि हिक ॿिए पुठियां अखियुनि सां ॾिसी रहंदी हिकु आमद न पर सवे आमद हुन ऐद जे नाम तां सदके असीं इस्लाम ते आहियूं असांजो सिर इस्लाम तां सदके पोइ हुन मौलवी चयसि त अब्दुल हकीम गाबर बि फिरी वियो मौलवी पुसे बि फिरी वियो अब्दुरहमान उनखां पोइ हाले पोटो मौलवी फिरी वियो पीर बख्श फारूकी मौलवी उहो फिरी वियो अकेल दल हिते अंग्रेज़नि खे अकेल दल पैसा वरिता पैसा वठी हिननि जेका ॻाल्हि करे छॾी गॾे ऐं अकेल दल इहो सभु कमु करे छॾियो सभु मौलवी फिरी विया पोइ सयूं करे त मौलवी खे तोसां गॾु हूंदासीं पोइ मौलवी चयो त भॻा काफ़र कना कापे झलियो गाबर तरफ़ गापे अकेल बि न कुझु अल्फा बे सही वारनि जो साओ मां गोपांग घर रहियो वेही गिदड़ जे गुर में गेही चई पुसे जी पुण पुसी पई सही वारनि जो साओ मां चई उते ॿिया आहिनि कहिड़ा चई हिकिड़ो मौलवी अती पछिमाई अब्दुरहिम जेको कच्छ मां आयो आहे हिकिड़ो मौलवी अब्दुरज़ाक मेखो आहे जेको उत्तर मां आयो आहे मेश्वरी बरोच आहे चई बसि हिकिड़ो कच्छ मां आयो कुॾी ऐं ॿियो उत्तर मां आयो उॾी अॼु लाश लुआरी वही लुॾी सही वारनि जो साओ मां इहो लोॾे रवानो थियो इनखे मौलवी साहिबु धोखो करे हुन लांबट खड़ारे वारो उन दावत ॾिनी उन में ई वियो जिते हुन अॻिजाई सां शादी बि कई उते हिन जी अधमणी ॾाढी वधी माना फिरदोसी हिकिड़ो शाइर हो जेको अकबर जी दरबार में हुन आइन अकबरी लिखियो त हुनखे ईरान जो मामून सां तुगलक हो हुन सोन सां तोड़ियो चई हिन एतिरो कमु कयो आहे वॾो जेको मुगलिया सल्तनत जे ज़हीरुद्दीन बाबर खां वठी बहादुर शाह ज़फर जी तारीख़ लिखी वई जो नालो आइन अकबरी छा नामो इहे शहंशाह जेके सभु गॾे हुन लिखियो आइन अकबरी हुन आइन अकबरी खे लिखण वारे खे हुननि सोन सां तोड़ियो चई हिनखे सोन सां तोड़ियो जेतिरो वज़न आहे ओतिरो सोन ॾियोसि ऐं बाक़ी जेको सोन वापसि खज़ाने में जमे करियो ऐं हिन मौलवी साहिबु 30 सिपारा क़ुर जो तर्जुमो नज़म में कयो हुनखे हिन लांबट फिरोन जी औलाद ॾाढ़ी में रसो वधी अधमणी वधी हथ पोयां वधी जी हाणे उथी मथे उथी त ख़बर पए बाग़ ते हुन अॻिजाई सां शादी बि कई अॻिजाई छोकिरी हुन सां शादी कई पई मौलवी खटियाण ख़ैर माण्हू जेको नसरपुर जो खटियाण जागीर ॾेई वठनि ऐं इहे सभु मौलवी जेके अची वेठा चवंदा 20-25 मौलवी आहे सभिनी जे अॻियां छा कई कुआ कर गॾु कराए कटा भराए खणा आयो ॿनी मां जागीरदार 60,000 जो हिकिड़ो ज़मीनदार हो रुगो जेको महल ठहे पियो ॾिसी आयो तोहन मां रहियनि मां बराबरि सारियुनि जूं रहियूं डर पियूं चांवर वेंदा परॾे रहियूं जेके हूंदियूं उन मां इहो महल ठाराई जंहिंमें नेपाली मिस्त्री आया हुआ आगरे ताजमहल जो 11हों हिसो आहे अॼु बि तूं वञी ॾिस दिमाग़ तुंहिंजो चकराइजी वेंदो हक़ीक़त उते हिन इहो प्रोग्राम ठाहियो मौलवी घुराई ऐं हुनखे तारीख़ दान चवनि था की अञा हयाती थियनि त ॿनियुनि मां उहो कुआकर खणा आयो कुआकर कुंडियूं ऐं तगारियूं हुन में अधु करे अधु पाणी विझी हुनखे भरे रेज जीअं खोलियूं ईअं करे चई को बि मौलवी कुछी वञे ॾाढी पट वेर कजो त यूरिया ऐं पाणी ॾींदो हा हाणे मौलवी केॾां वञनि मथां थी फोर संडे में चमन कुचला ऐं कलास बालाकोट रावलाकोट हिन पासे जूं मेवातूं सभु सामान तलहार में अची लहंदो स्टेशन ते उतां रेल गाॾी में उतां बेल गाॾियूं खणी ईंदियूं जो कॾहिं ही गाॾियुनि जी लोटनि जी ट्रकनि जी रोडनि जी रसद कसाई हुजे थी अलाही छा ठारायो ही त कुझु को बेल गाॾियुनि में सामान खणी आयो जंहिंमें ते इहो महल ठहियो ख़र्चु केतिरो थियो हूंदो उहो त धणी खे ख़बर हूंदी आऊं त ईअं ॾिसी जहिड़ो मिस्त्री बि ॾिसां पियो ईअं मूं ॾिठो आहे महीननि जा महीना हिन जे अंदरि रहियासीं उते वेठासीं कचहरी करे हिकिड़े मूंखे चयो यार इहो जेको महल वारो असांखे ॿुधाए मुंहिंजो इहो मौलवी साहिबु हिन अॻिजाई सां शादी बि कई ऐं हुननि चयो त साईं कोन थींदी उन खे रसा विझण कुछा त ॾाढियूं पटियूं विधियूं मथां कुकड़ वकड़ कुठा पिया मानी तयारु पई थिए ऐं हीअ मेवात जेका सॼी उतर तपर जी पई आहे इहा खाओ ॿी सूरत कुछा त ॾाढियूं पटिया थी वेह रखंदासीं हाणे मौलवी यरगमाल थी विया माटका पिया ओचितो मौलवी साहिब खे ॿुधायो त हीअं करे वेठो आहे अॻिजाई सां शादी पियो करे अॻिजाई सां ई शादी पियो करे हो न ऐं हुनखां पोइ अॻिजाई त धीउ आहे धी हुन सां ई शादी पियो करे भई ज़ुल्म पियो करे मौलवी पइजी वियो चयूं महाराज ईंदे जी महाराज छॾे बिलावल जे जॾहिं बांग ॾिनई त काफ़रनि जो तुंहिंजी ज़बान ते टांडा रखिया हो न हू बची वियो ऐं जे मरीज़ त शहीद थींदुसि छॾींदुसि हिनजो कोन आऊं चवंदुसि मौलवी साहिबु सिधो हलियो आयो मौलवी साहिबु सिधो हलियो आयो ऐं हाजी ॾातो जेको खोसो उहो बि हिन सां गॾु हाजी ॾातो खोसो बि हिन सां गॾु हे अची जॾहिं वेठा त मौलवी मीर खे कंहिं ॿुधायो त मीर साहिबु मौलवी जेको अमन वाला अची वियो हुनखे डपो त अची बंदि करे छॾी त मूं वारो त हीउ दरवाज़ा बंदि करे ईंदो न हुनखे वठी अचो ख़ुशामद करे वञी मथे महल में विहारी अपर मथे महल में विहारी हो हेठि वेठा हुआ चई जे हिन सां गॾियो त मौलवी मोलनि में साह पइजी वेंदो त मूं वारी कहाणी त फिटी वेंदी न पोइ हीअ हंगामा थी वेंदा पोइ हू थी वेंदा टोड़ाए रसा वॾो सियाणो न
उन वठी वञी हुनखे मथे महल में विहारियो। महल में मथे विहारे मौलवी खे चयो, मौलवी चयो कहिड़ी मश्करी आहे, ईअं चई चईसि। वक़्त जो बादशाह हो, हुनखे चई कहिड़ी मश्करी ते बचाई थी मीर साहब, ख़ुदा जी कुदरत आहे। धरती ते यूनिट पियो गिराई, धरती ते ॿार आई ऐं दीन जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, ताईं पिया तो ते तूं ही कहिड़ो पियो कमु करी, नियाणी सां शादी पियो करी। नथी नियाणी सां शादी कोन थो करियां, चई तूं मूंखे को दलील ॾे। मीर छा चयो, चई मूं घोड़ी वरिती त पोड़ी थी वई ऐं उनजी वछेरी ते चढ़ां थो, हे मूंखे आलम नथा चढ़ण ॾियनि। मौलवी छा चयुसि, मौलवी चयो पुछाए त तूं ईअं चढ़े त आऊं आलम आहियां, फतवा थो ॾियां। बाक़ी तुंहिंजो को धंधो आहे न तुंहिंजो, इन धंधे मां तूं माण्हू महल लाइ सिकनि था मिसकीन, हीउ तुंहिंजो महल ॾिसजे माण्हू लाइ सिकंदो, वञी ॾिस सिके पियो कोन। हक़ीक़त जी चई थी थी वियो। वाह साईं, हक़ीक़त। पोइ हुन चयो मीर कावड़जी पियो। मीर चयो जी सोरा को लोगो किथां को गुड़ख को टुंग ॾिसे थो, मौलवी मानी के मौत किथां ईंदो। हुन ॻाल्हि करे दंग कई। मौलवी जवाबु ॾिनो त मौत उतां ईंदो जितां मानी आई थी, रोज़ ईंदी आहे। वाह। बाक़ी हे महल माड़ियूं मुनारा मौत खे मुश्किल चली न, कोट चट हिकु चोट सां घर घोट गुज़री कुल वञनि, बाग दुनिया जा बेबका भर में अचो बुलबुल वञनि, सीक कोसीअ लूह कणा घुमाट जो सभु गुल वञनि, छॾ मंडो वारी में इहो कुफर जो कमु पियो करी। हुन चयो बादशाह या आस्ते ॻाल्हाए। मीर चयो चई बादशाह बाक़ी ख़ुदा बेबका जा ॿिया सभु बादशाह। ॻाल्हि करे दंग करे मौलवी शेर चयो वरी। ऐं बादशाह चई बादशाह बाक़ी ख़ुदा बेबका ॿिया सभु बादशाह, मोर्चनि वारा मुनी ते ॾिठासीं सभु ठला थियो ठुल वञनि, बाग दुनिया जा बेबका भर में अचो बुलबुल वञनि, सीक कोसीअ लूह कणा घुमाट जो सभु गुल वञनि। पोइ जी हे मौलवी सभु कूड़ा आहिनि, तूं हिकिड़ो सचो ई चई हे माखियूं मिठाइयूं मेवड़ा, हे किसमिस कंधारी केवड़ा, तंहिं तां भुलनि कीअं हे बेवड़ा, पर वाह मानी मीर जी हे ई तूं हक़ीक़ा आख़िर टेट में सवें पाड़ा हिन जे पेट में, के कती में खाधो के चेट में, पर वाह मानी मीर जी। मुला त भत ऐं घोड़ा त पट त शिबी ॾिस। हा मुला त भत घोड़ा त पटू, कछा त पहुता ई पहुता त चट देख चट। हा मुला घोड़े जो तंग छिके त कोन जा को चट, मुला पहुतो त देख चट। हा मुला त भत घोड़ा त पटू, कछा त पहुता ई पहुता त चट, पर वाह मानी मीर जी। मुला त हूंदा ई भत पुठियां भले पिया अचनि सत पुठियां, जीअं कुतियूं हुजनि कत पुठियां, पर वाह मानी मीर जी। हुनखे कावड़ थी जीअं अधु मणी ॾाढ़ी ॿधो, हथ पोयां ॿधूं। मौलवी साहिब सवा जो, हा मौलवी साहिब सवा जे उमिरि में दीवान अहमद में लिखे थो त अलाही केरु खणी आयो, मुंहिंजा हथ ॿधल ऐं अधु मणी खणी उथियसि, मलाइक खणियो बि आया, मुंहिंजो हिकिड़ो वार कोन पटियो, हुनजा रुगो पेसवा विया, उहो रुगो खुआर थियो ख़ुदा जी राह में। जॾहिं ॾाढ़ी में अधु मणी ॿधई, चई त हिन जो हिकिड़ी आऊं धणी कोन्हे ऐं हिकिड़ो कोन्हे जंहिंजी ॾाढ़ी पटियो, तूं अंदरि जी आगू झाई थो वीर, हिन में हज़ारे हिन में किरोड़े रसूल जी सुनत में शुमारनी, सभिनी में हिन सुनत में शुमारनि, सभिनी जी आह पहुतई ऐं तूं अहिड़ो कमु पियो करी अॼु जेको तोखे महीना ॾियाई कोन थो, तोखे ॾींहं ॾियो थो वञा, ॾींहं तोखे जे महीनो पूरो थी वियो हिते त मुंहिंजो नालो अलाए किथे थो रखिजे। वाह। अरिड़हं ॾींहं ख़ुदकशी थी। हा नव ॻोल्हियो पंहिंजो पाण खे, महीनो पूरो ई कोन थियो। मौलवी जी लिखियो, जेके ॻाल्हियूं लिखियो सभु पूरियूं थियूं। पुछियो त कुझु बि कोन थियुसि, मलाइक खणियो बि आया, उहो उथी पेर खड़ो बीह रहियो, पोइ या सिट आख़िर में चई त अधु मणी से हाण थियो ऐं ज़ुल्फ़ न दाया ध्यानु थियो, उते मलाह जो मान थियो, पर वाह मानी मीर जी। इहा हिन जी कहाणी, हिनखे सेव कयो।